जारी कयल 6 नौकरियुनि जे ऑर्डर्स जूं कॉपीज़ टाइम न्यूज़ हथ करे वरितियूं आहिनि। फतेह मोहम्मद बुरफ़त पारां 15 तारीख़ ते जारी कयल जेके 3 ऑर्डर्स आहिनि उन्हनि जूं कॉपीज़ बि टाइम न्यूज़ हथ करे वरितियूं आहिनि। इन ते ई ॻाल्हि ॿोल कयूं था। असां सां टेलीफोन लाइन ते आहे टाइम न्यूज़ जो रिपोर्टर शौकत मेमण। शौकत, छा अपडेट्स आहिनि अव्हां वटि? जी महताब, बिल्कुल वीसी डॉक्टर फतेह मोहम्मद बुरफ़त पारां संदसि जेके नादिरशाही हुकुम हलाइण वारो सिलसिलो सो बदस्तूर जारी आहे। गुज़िरियल ॾींहुं संदसि मुदे जो आख़िरी ॾींहुं हो ऐं मुदे पूरे थियण जे आख़िरी ॾींहं ते बि संदसि पारां भर्तियूं करण जो इंकिशाफ थियो आहे। 18 तारीख़ ते नौकरियुनि जे जारी कयल ऑर्डर जूं कापियूं टाइम न्यूज़ हथ करे वरितियूं आहिनि। हथ कयल कापियुनि तहत गुज़िरियल ॾींहं ते 6 नौकरियुनि जा ऑर्डर जारी कया विया, जॾहिं त 15 तारीख़ ते जारी कयल ऑर्डर जूं बि 3 कापियूं टाइम न्यूज़ हथ करे वरितियूं आहिनि। जारी कयल ऑर्डर्स में जेको आहे सो ग्रेड 1 खां 16 ताईं जे मुख़्तलिफ़ पोस्टुनि ते भर्तियुनि खां अलावा कॉन्ट्रेक्ट ते जेके अॻूणा मुलाज़िम आहिनि उन्हनि खे पिणु जेको आहे रेगुलर कयो वियो आहे। जी शौकत मेमण, महिरबानी अपडेट करण जे लाइ। नाज़रीन, बदीन मां ख़बर अव्हांखे ॾींदासीं। कराची रोड ते तेज़ रफ़्तार सुज़ुकी कल्टी थियण सबबि औरतुनि ऐं ॿारनि समेत 25 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि।